औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 26 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरी जा क़बीले दाइम ख़ान जे नस्ल जे सिलसिले खे बयानु करणु। दाइम ख़ान खे 3 पुट आहिनि: अब्दुल करीम, वरियम, मोहम्मद बख्श। अब्दुल करीम खे हिकु पुटु आहे, दाऊद। वरियम खे 3 पुट आहिनि: अब्दुल वाहिद उर्फ उदल, मोहम्मद रमज़ान, जुमन। मोहम्मद बख्श खे 3 पुट आहिनि: मोहम्मद उमर, ग़ुलाम हैदर, अब्दुल हकीम। दाऊद खे 4 पुट आहिनि: अब्दुल करीम, मोहम्मद परियल, आदम, दाइम। अब्दुल वाहिद खे 3 पुट आहिनि: वरियम, हाजी लाल, अब्दुल हमीद। मोहम्मद रमज़ान खे हिकु पुटु आहे, मोहम्मद जुमन उर्फ मास्तर। मोहम्मद उमर खे हिकु पुटु आहे, मोहम्मद बख्श उर्फ चेयरमैन। ग़ुलाम हैदर खे 2 पुट आहिनि, मोहम्मद मिठल, मोहम्मद हयात। अब्दुल हकीम खे 2 पुट आहिनि, हाफ़िज़ मोहम्मद मुराद, मोहम्मद शुटल। अब्दुल करीम खे 5 पुट आहिनि: रसूल बख्श, ग़ुलाम सरवर, ग़ुलाम हुसैन, ग़ुलाम नबी, ग़ुलाम मुस्तफ़ा। मोहम्मद परियल खे 4 पुट आहिनि: मोहम्मद उर्फ नाले मिठो, अहमद, मुश्ताक अली, जमील अहमद। आदम खे 3 पुट आहिनि: नूर अहमद, मंज़ूर अली, रशीद अहमद। दाइम खे हिकु पुटु आहे, दाऊद उर्फ मेराज अली। वरियम खे 3 पुट आहिनि: मोहम्मद रमज़ान, मोहम्मद अदील उर्फ दीदार, एजाज अली। हाजी लाल खे 3 पुट आहिनि: रफ़ीक अहमद, ख़लीक अहमद, गुलशन अली। अब्दुल हमीद खे 3 पुट आहिनि: रज़ादो, मंज़ूर अली, अली नवाज़ उर्फ एजू। मोहम्मद जुमन खे हिकु पुटु आहे, मोहम्मद हसन। मोहम्मद बख्श उर्फ चेयरमैन खे 4 पुट आहिनि: ग़ुलाम रसूल उर्फ बिरजो, ग़ुलाम नबी उर्फ गुलाबी। मोहम्मद उमर, ग़ुलाम मुस्तफ़ा। मोहम्मद मिठल खे 3 पुट आहिनि: अल्लाह ॾिनो उर्फ तोतो, मंज़ूर अली, अल्ताफ़ हुसैन। मोहम्मद शुटल खे 5 पुट आहिनि: ज़ुल्फ़कार अली, इमदाद अली, अज़ीज़ुल्लाह, हलीम, सलीम। रसूल बख्श खे 4 पुट आहिनि: अब्दुल करीम उर्फ वक़ार, ग़ुलाम मुर्तज़ा, सफ़दर अली, सैफ़ अली। ग़ुलाम हुसैन खे 3 पुट आहिनि, ॿिनि जा नाला ही आहिनि: मंसूर अली, महताब अली। ग़ुलाम नबी खे हिकु पुटु आहे, रुख़सार अली। ग़ुलाम मुस्तफ़ा खे 3 पुट आहिनि: हसनैन अली, सकलैन अली, ज़ुल्क़रनैन। नूर अहमद खे 5 पुट आहिनि: क़ासिम अली, जाफ़र, बाक़िर, अली रज़ा, ज़हूर। मंज़ूर अलीअ खे 3 पुट आहिनि: सलीम, सुहैल, मुदस्सिर। रशीद अहमद खे 2 पुट आहिनि: रफ़ीक, राशिद। मोहम्मद उर्फ नाले मिठे खे 2 पुट आहिनि: सरमंद अली, मोहम्मद परियल। अहमद खे हिकु पुटु आहे, अमजद अली। मुश्ताक खे हिकु पुटु आहे, अशफ़ाक़ अली। जमील खे हिकु पुटु आहे, हसनैन अली। दाऊद उर्फ मेराज खे 2 पुट आहिनि: अदनान अली, ज़ीशान अली। मोहम्मद रमज़ान खे 5 पुट आहिनि: सिकंदर, अख्तर, ज़ाहिद, काशिफ, ज़ामिन। दीदार खे हिकु पुटु आहे, आसिफ। रफ़ीक अहमद खे 2 पुट आहिनि: आकाश अली, सागर अली। ख़लीक अहमद खे 4 पुट आहिनि: अतीक, लाल, तौफ़ीक, दिलावर उर्फ दिल्लू। गुलशन खे हिकु पुटु आहे, सफ़ीर। मोहम्मद हसन खे हिकु पुटु आहे, मोहम्मद जुमन उर्फ नजर। ग़ुलाम रसूल उर्फ बिरजे खे 4 पुट आहिनि: सिकंदर अली, ख़ादिम हुसैन, मोहम्मद दाऊद, ख़ालिद हुसैन। ग़ुलाम नबी उर्फ गुलाबी खे 3 पुट आहिनि: एजाज़ अली, रियाज़ अली, अयाज़ अली। मोहम्मद उमर खे 3 पुट आहिनि: ज़ुबैर अहमद, जावेद अली, ज़ाहिद अली। ग़ुलाम मुस्तफ़ा खे 4 पुट आहिनि: ग़ुलाम मुर्तज़ा, मुश्ताक, मोहम्मद बख्श उर्फ राजा, रुख़सार अली।
अलादीन उर्फ़ तोते खे हिकु पुटु आहे ग़ुलाम हैदर। इल्ताफ़ हुसैन खे 3 पुट आहिनि मोहम्मद मिठल, अहमद अली, मोहम्मद अली। ज़ुल्फ़कार अलीअ खे 2 पुट आहिनि मोहम्मद छुटल, मुख़्तियार अली। इमदाद अलीअ खे 2 पुट आहिनि इरशाद अली, राशिद अली। हलीम उर्फ़ लीमो खे 1 पुटु आहे तबीर हुसैन। सलीम खे 1 पुटु आहे मोहम्मद यूसुफ। अब्दुल करीम उर्फ़ वक़ार खे 1 पुटु आहे अली। सिकंदर अलीअ खे 4 पुट आहिनि अकरम अली, आमिर अली, ग़ुलाम रसूल, शफ़ीक़ अमन। ख़ादिम हुसैन खे 1 पुटु आहे ताहिर हुसैन। दाऊद खे 2 पुट आहिनि ख़ालिद हुसैन खे 1 पुटु आहे रियाज़ हुसैन खे 1 पुटु आहे मोमिन। अयाज़ खे 1 पुटु आहे रेहान अली। ज़ुबैर अहमद खे 1 पुटु आहे हसनैन। जावेद खे 1 पुटु आहे सकलैन। मोहम्मद मिठल खे 1 पुटु आहे मदनी। जज़ाकल्लाह।